अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में बलिकार मां हां मुबशर सोलंगी। आऊं आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म तहरीक इंसाफ़ के ॿीहर ॻाल्हियुनि जी आच करे छॾी। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त अॼुकल्ह बानी पीटीआई ऐं उन जा साथी डायलॉग जूं ॻाल्हियूं कनि पिया। जेकॾहिं संजीदा आहिनि त हुकूमत बि ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। अॻु में बि पीटीआई खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी हुई, हाणे बि ॾियां थो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो त जाइज़ मुतालबनि ते ई ॻाल्हियूं थी सघनि थियूं। ॻाल्हियुनि जी आड़ में ब्लैकमेलिंग क़बूल न कई वेंदी। मुल्क खे अॻिते वठी हलणो आहे ऐं हुकूमत उन लाइ हर क़दम खणण लाइ तयारु आहे। पीआईए जे 75 सैकड़ो शेयर्स जी निजकारी लाइ ॿोली अॼु लॻाई वेंदी। हुकूमत पारां क़ौमी एयरलाइंस जा 25 सैकड़ो शेयर्स पाण वटि रखण जो फ़ैसिलो। ज़रियुनि मूजिबि पीआईए जी निजकारी बाबति 1 साल ताईं कंहिं बि मुलाज़िम खे फ़ारिग़ न कयो वेंदो। निजकारी कमीशन जो चवणु आहे त पीआईए जी निजकारी लाइ ॿोलियूं अॼु मंझंदि 3 वॻे लॻायूं वेंदियूं। तक़रीब में ॿोलियुनि ऐं रेफरेंस क़ीमत जो ऐलान कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी वाखाण पाक भारत जंग रोकराइण ऐं 8 जहाज़ किरण जो ज़िक्र करे मोदी जा ज़ख़्म ताज़ा करे छॾिया। फ्लोरिडा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रंप चयो आहे त मूं पाक भारत एटमी जंग रोकराए 1 करोड़ माण्हुनि जूं जानियूं बचायूं। जंग में भारत जा 8 जहाज़ किराया विया हुआ। डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त अमेरिका दुनिया जा सभ खां वधीक जदीद जंगी जहाज़ ठाहे रहियो आहे। चीन ऐं रूस बि अमेरिका आबदोज़ जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। सॼी दुनिया में उहे आबदोज़ अमेरिका जे दुश्मननि खे ख़ौफ़ज़दा करे छॾींदा। सिंध हुकूमत ऐं कोयती कंपनी में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे 3 मंसूबनि जो मुआहिदो। मंसूबनि तहत पाणी, वेस्ट वाटर ट्रीटमेंट ऐं NED साइंस पार्क शामिल। वज़ीर आला हाउस में इन्वेस्टमेंट डिपार्टमेंट तहत मुआहिदनि ते सहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कराची ऐं हैदराबाद में 500 माहौल दोस्त बसूं मुतारिफ़ कराइण जी तयारी कई पई वञे। वेस्ट वाटर मंसूबे सां कराची जे सनअतुनि खे सनअती मयार जो साफ़ पाणी मिलंदो। तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त हाणे असांजे इंजीनियरनि खे वधीक तालीम लाइ ॿाहिरि वञणो न पवंदो। NED यूनिवर्सिटीअ में ई सिलिकॉन वैली जूं समूरियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। शाहराह भुट्टो एक्सप्रेस वे मुकमल थियण सां कराची में ट्रैफ़िक जो दबाव घटि थींदो। रावती जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन 2 ॾोहारी मारिजी विया। घोटकी कश्मीर ज़िलनि जी पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन कार्रवाइनि में 2 ॾोहारी मारिजी विया। इसाक शहर ऐं अबरू शहर तौरु सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त सिंध पंजाब जे सरहदी इलाइक़े कराची कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो, जंहिं बैदि ॾोहारियुनि कश्मीर ऐं रावती जे कचे में पनाह वरिती आहे। ॾोहारियुनि खे पनाह ॾींदड़ शर गैंग्स ऐं इंडर गैंग्स ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। ख़ैरपुर वेझो कार मथां हथियारबंदनि जी फायरिंग, बाउदी गोलियूं हणी क़तल। लाशारी पुल वटि हथियारबंदनि जी फायरिंग में औरत फहमीदा ऐं संदसि 7 सालनि जी धीउ राबिया मौक़े ते क़तल थी वियूं। मक़तूला औरत जो मुड़ुसु राजा बुर्डो ऐं ॿी धीउ राहिला सख़्त ज़ख़्मी, नाज़ुक हालत में इस्पताल मुंतक़िल। मिप ख़ासि वेझो कमर जे फ़सल मां झंडो मरी वासीअ जो तशद्दुद थियल लाश हथ। भिटाई डेंटल कॉलेज भरिसां लाश मिलियो। 50 वरियनि जे चतूं भील तौरु सुञाणप। फौती जे जिस्म ते तशद्दुद जा निशान। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। पोस्टमार्टम जी रिपोर्ट अचण बैदि मौत जो कारण मालूम थी सघंदो।